and Poverty Defeated, a biography of a poor boy who refused to give up. Abdul Samad Sarai. And page number 50. We left Karachi in July. My father paid 20,000 to my uncle, and the next installment was due to October. Badarchar. He joined service there, and after 3 months, he sent 80,000 to my uncle. Badarchar. My uncle called my father and requested money. My father refused him, and any money. Grandma was living with us in Jeddah. She directed my father to get my uncle a job. My father requested the commercial. हाणे ही बि जेकी लिखियो अथई कमर्शियल काउंसलर खे उतो ई मूंखे जेका क़ैद करे छॾियईं 4 ॾींहं। जॾहिं मां उते माना धमकी ॾिनीमांसि जुदा में, तॾहिं वञी माना त माना जेल में वेंदे। सऊदी जो कानून किंग अब्दुल्ला हुयो सख़्तु हो। पोइ उन खां पोइ हुन मूंखे इजाज़त ॾिनी। ऐं जेको आहे उते महड़ साहिबु ग़ुलाम नबी महड़ जेको हिते सिक्योरिटी इंचार्ज हो अरबाब रहीम जो, उन चयुसि त हिते होटल किराए ते खणिजे ऐं मां ऐं तुंहिंजो भाउ करे, पर उहा हिन इजाज़त न ॾिनी। हिन माना उहा गदारी कई। ऐं उते अमानुल्ला कलोड़े ग़ुलाम अली सुमरे जे अॻियां जेकी हिन बकवास कई त हिकिड़ो महसूसु पियो थिए त ॼण त कूड़ो ख़ुदा आहे। ऐं उहो ई हिन जी तनज़ुलीअ जो सबबु थियो। ऐं अलाह साईं हुनखे उन पाकसर ज़मीन मां कढी वञी अफ्रीका में हयो, मगरूर इंसान खे।